ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 21 अध्याय ऐं 22 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त भगवान वामन रूप में राजा बलीअ खां 2 पेरनि में सब राज संपत्ति वठी छॾीनि था ऐं पोइ चवनि था त हे राजा बली, अञा मूंखे हिकु पग पृथ्वीअ जो दान खपे, लेकिन तूं त खुटी कंगाल थी वियो आहीं। तो त ॾाढे हेठि अपमान सां चयो थे त 3 पेर घुरी आऊं तुंहिंजो अपमान पियो कयां ऐं तोखे 3 पग ज़मीन जा ॾियण में शर्म थे आई। लेकिन हाणे त तोटे एतिरो कुझु रहियो बि न आहे जो तूं मूंखे 3 पग धरतीअ जो दान ॾी। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, असल में इहे सभु वचन भगवान राजा बलीअ जी परीक्षा वठण वास्ते चया हुआ। अॼु पाण इन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 22 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। राजा बली चवनि था त हे प्रभु, मां पंहिंजे वचन खां न फिरी तव्हांखे दंडवत थो करियां। तव्हां पंहिंजो चरण मुंहिंजे मथे ते रखो, 3 पेर पृथ्वी मापियो ऐं जे तव्हां चओ था त 14 लोक तुंहिंजो राज वग़ैरह सभु 2 पेरनि में मापिजी वियो ऐं तुंहिंजो ही नंढड़ो बदन त हिकिड़े पेर जेतिरो न आहे, त तव्हां ॾिसी जीअं सारो बदन हेॾो वॾो हुअण ते ऐं कद नंढड़े हुअण ते बि वॾी पदवीअ वारो आहे, तीअं मुंहिंजो ही बदन जो सॼे राज धन ऐं 3 लोकनि जो मालिक हो, सो हिकिड़े पेर पृथ्वीअ खां त वॾी पदवीअ वारो चइबो। हे प्रभु, तव्हां जी फ़क़ति नाले वठण सां ही आदमी नर्क में वञण खां बची थो वञे, सो साक्षात परमेश्वर तव्हां मुंहिंजे साम्हूं बीठा आहियो, तॾहिं कीअं थो मां नर्क में वञी सघां। तव्हां जे दर्शन ऐं वचन पालना सां तव्हां जी दया हासिल करे संसार में पाण मुंहिंजो वॾो नालो निकिरंदो। तव्हां हरि भक्तनि ते दयाल थी खेनि बुरनि कर्मनि करण खां बचायो था, तीअं मूंखे बि राज धन ऐं संतान जे मोह खां छॾाए पहलाज पंहिंजे भक्त जे कुल में ॼाणी बचाए वरितो ऐं दया करे पंहिंजा पवित्र चरण हिते आणे गुरूअ वांगुरु उपदेश ॾेई कृतार्थ कयो आहे। जेकॾहिं मां लोभ वस्ती पंहिंजो वचन न पाले ही राज धन वग़ैरह दान न ॾियां हा, त मरण वक़्तु ही मूं सां साण त न हले हा। उटलंदो संसार में मुंहिंजी बदनामी थिए हा ऐं इहो बि मुंहिंजो अज्ञान आहे जो मां पाण खे दान ॾियण वारो सम्झां थो, छो त ही सभु धन ऐं पृथ्वी वग़ैरह तव्हां जी ही आहे। तव्हां जी कृपा खां सवाइ को बि आदमी राज ऐं दौलत पाए नथो सघे। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं राजा बली इहे सभु ॻाल्हियूं वामन भॻवान सां करे रहियो हो, तॾहिं पहलाज भक्त आकाश मां लही वामन जीअ खे दंडवत करे हथ जोड़े चयो त हे त्रिलोकीनाथ, तव्हां ॾाढी कृपा कई जो बलीअ खां 3 पेर पृथ्वी दान घुरी, न त तव्हांखे जो 3 लोकनि ऐं संसारी शयुनि जो मालिक आहियो, कंहिं खां कुझु बि घुरण जी का बि ज़रूरत कान्हे। राजा बली, जेके तव्हां जो ॾिनल पाण वटि रखियो थे सो सभु तव्हां खे अर्पण कयो। हींअर बदन खां सवाइ ॿी का बि शइ हिन वटि कान्हे, तंहिं करे दया करे उनखे पंहिंजो शेवक ॼाणी माफ़ी ॾियो। वरी
राजा बलीअ जी स्त्री नंद्यावली हथ जोड़े चयो त हे दीनानाथ, तव्हां चङो इंसाफ़ कयो जो राजा बलीअ खे ॿधी सेखत ॾिनव, छो त जॾहिं सभु शयूं हिन दुनिया जूं तव्हां में ई आहिनि ऐं तव्हां ही टिनी लोकनि जी रचना पंहिंजे खेल वास्ते करियो था, तॾहिं राजा बलीअ खे इहा ॻाल्हि अहंकार सां करणु वाजिबु न हुई त जेके तूं घुरी सो मां ॾियां। मां सम्झां थी त इहो अहंकार जो नतीजो राजा बलीअ खे मिलियो आहे, लेकिन तॾहिं बि हू तव्हांजी दया मिलण जो हक़दारु आहे। उन वक़्तु ब्रह्मा जी बि वामन भॻवान खे दंडवत करे वेनती कई त हे पार ब्रह्म परमेश्वर, राजा बली चङे कर्म करण सां जो राज ऐं माल हासिल कयो हो, सो सभु तव्हां दान में ॾेई यज्ञनि जो पुञ बि तव्हांखे ॾेई पंहिंजे धर्म तां न फिरी ॿधजण ते बि कुझु दुखी न थी, जॾहिं पंहिंजो शरीर बि भेटा ॾिए थो तॾहिं उनखे ॿधी कहिड़े इंसाफ़ जी ॻाल्हि थींदी। जे तव्हां दीनानाथ थी ईअं कंदा त अव्हांजे शरण में वरी केरु ईंदो। जेको आदमी हिकिड़े तुलसीअ जे पन गुल फुल ऐं जल चाढ़ण सां या सुगंध सां तव्हांजे नाले ते धूपवास ॾिए थो, तंहिंखे बि तव्हां पंहिंजो भक्त ॼाणी संसारी ॼार खां ॿाहिरि कढी भवसागर पार लंघायो था। त राजा बली सॼो ई राज धन ऐं शरीर तव्हांखे अर्पण करे ॾिनो, तंहिंखे वरी ॿधी छॾियो अथव। जॾहिं पहलाज भक्त राणी नंद्यावली ऐं ब्रह्मा जी अहिड़ी तरह वामन भॻवान खे वेनती कई, तॾहिं वामन भॻवान चयो त मूं पंहिंजी कृपा ऐं दया सां राजा बलीअ जी परीक्षा वठी उन जो अहंकार टोरियो ऐं तव्हीं बि इहा ॻाल्हि सम्झी छॾियो त जिन ते मुंहिंजी कृपा थिए थी तिन खां हेठियूं शयूं खसिजी थियूं वञनि। जीअं त हिकिड़ी ज़ात जी वॾाई, ॿिए धन जी वॾाई, टीं विद्या जी वॾाई, चौथीं उन ॻाल्हि जी वॾाई जो सारी उमिरि में जेके उन दान ऐं चङो कर्म कयो आहे, सो हर वक़्तु यादि रखी पाण जहिड़ो कंहिंखे नथो सम्झे ऐं माण्हुनि जे साम्हूं चवंदो वञे थो त ही चङो कमु मूं कयो आहे। ॿुधो, राजा बलीअ जो राज ऐं धन सदा क़ाइमु न रहे हा, लेकिन ही जस उन जो महापर्य ताईं क़ाइमु रहंदो। हिन खां पोइ जो 8हों मनवंतर ईंदो, तंहिं में मां इंद्रलोक जो राज खेसि ॾींदसि। मुंहिंजो भक्त कंहिं ॻाल्हि जो अहंकार नथो रखे। ईअं चई वामन भॻवान पंहिंजो चरण राजा बलीअ जे मथे ते रखी चयो त हींअर टियों पैर पृथ्वी दान मूंखे मिली। तॾहिं राजा बली हथ जोड़े वेनती कई त हे प्रभु, तव्हांजो नालो भक्त वत्सल आहे, तंहिं करे तव्हां मूंखे पंहिंजो दास सम्झी मुंहिंजी प्रतिज्ञा पूरी कई आहे। इहा ॻाल्हि ॿुधी वामन भॻवान ख़ुशि थी चयो त हे राजा बली, तूं उदास न थी, मां सुतल लोक जो राज जो पाताल लोक में आहे सो तोखे ॾिनो। तूं पंहिंजे कुटुंब परिवार समेत वञी आनंद सां उते रहो। मां बि वामन रूप सां हमेशह तुंहिंजे दरवाज़े ते रही रखिया कंदसि। अॼु खां वठी तुंहिंजी ॿुधी दैतन जहिड़ी न रहंदी। हाणे तूं कुटुंब समेत सुतल लोक में वञ। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 22हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।